बात तो ने भला इंद्र का दिया सी कोडी तेरा ट्रक ला जाने अस्सलाम वालेकुम पापा हिनन को छा करे त अज वेंदा या सुभाणे हे ईद खां पोइ पूरा 10 ॾींहं हिते हूंदा कंजूस मखी जूस जो मां भी न्याणो आया न्याणो जीअं पापा सुम्हंदो कंध हेठां हली विहाणो कढंदासूं नोट ई नोट हूंदा चोरी करी धाड़ो हाणी छा बि करी पर मूंखे ईद कराइणी थी छा चईड़े मां सोहणो न आहियां ॾिस सेठे जेकॾहिं तूं सोनो आहे न त पोइ मूंखे बदशिकलो छो चई मां ईद करण पंहिंजे मुड़ुस सां गॾु तव्हां वटि पई अचां ईद ते असां ॾे तव्हां वटि ईद भला मथे साल थींदी छा जमील पुट तोहारी ज़ाल ॿिब कंहिंखे चयो बाबा मूंखे चे मूंखे भोग तो करी या सच तो चवी इहो ॿुधाए त पाण कॾहिं हलूं ईद खां 2 ॾींहं अॻु में ओके मंज़ूर आ तूं बुछड़ी तुंहिंजो मुड़ुस बुछड़ो तुंहिंजो सोरो बुछड़ो मां त चवां थी घर जे दरवाज़े ते पटी हणाए छॾ जिते लिखियल हुजे बुछड़ा हाउस बंदि कर फोन आई वॾी बुछड़ो करण वारी वल्लू अरे ॻाल्हि त ॿुध इहा फिल्म छो थो ॾिसी सेठ साहब फिल्म जो मज़ो त ॾिसो हो त ॾिसो सेठ साहब हो त ॾिसो अल्ला मूंखे ड्रामा त सेठ साहब वणंदा ई न आहिनि जेॾी महिल ड्रामो ॾिस इहे ॿोड़ियूं कुराड़ियूं पयूं थियूं सीना कुटनि हाय हाय फिल्म जी हर ॿी सीन में छा त जवानियूं पयूं जवानी जा छिछकार थी ॾेखारनि ओ संदली नैना विच तेरा नाम वे मुंडिया ओ संदली नैना विच तेरा नाम वे मुंडिया छम 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 अरे छिके जा पुट इहो कोन थो सोचे त इहा बिजली मीटर ते थी हले वरी मीटर ते इहा टीवी थी हले बिल केरु भरींदो सेठ साहब बेली हे बाहूं तो बताए घर वारनि ते रहम करे न बेली खेर तो कढे न ज़कात तो कढे न वरी घर वारनि खे तो ॾे न वरी टैक्स वारनि खे तो ॾे बस कर भागा भितन खे बि कन हिन इनकम टैक्स वारा ॿुधी न वठनि भितन खे कन भितियूं तोखे छा कदियूं बाबा तूं भितर को चढ़ियल हाँ बस तोखे रुगो रब ई धूड़ो ॾे बाक़ी तूं सभिनी घर भातनि को चढ़ियल हाँ अरे छा चई लाया बहादुर ॼाए मथे में अला सेठ नूर मिटे कंदा भोग तो कयां तूं त ॾाढो चेड़ा कयां चिड़ी थो वञी जल्दीअ में हू मूं वारे बाबे जो दोस्त न हूंदो चमड़ो सभु हुनजी सिकूं थो लाहे सेठ ॿुधो त हूअं ई थी त बाबा जेको चिड़े सो चिचड़ खाए ऐं जेको माट करे सो मखण खाए ल करे अस्सलाम वालेकुम सेठ साहब ए बाबा भाग उधर ते आयो थई हां हिकु बूथ भलो न थई इहो जो हीअं कई बीठो आहे न असली वणे ई कोन थो बाबा न्याणी दर ते आई थी सलाम जो जवाब त ॾेस न अरे भाग जो बा कहिड़ो फ़ाइदो जेको ख़र्च कराए अस्सलाम वालेकुम अंकल वालेकुम सलाम बिनी के रुबी ज़ैन इहो त मां थी जो प्यार हेॾो बीठो आहे सफ़ा बेकार जॾहिं कम न कार रुगो बेसन जी पचार ज़ैन पुट तूं त ठीकु आहीं न जी आंटी मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हांजी दुआ सां
बाक़ी तो कुझु माण्हू ठहियल ई बददुआऊं जा आहिनि आंटी। पापा लॻे थो त असांजे अचण सां तव्हांखे ख़ुशी न आहे थी। छा मतिलबु तव्हांजो? तव्हांजी ख़ुशी में मङण हार घुरायां जेके दोहल वॼाइनि सदको सदको अची विया, सदको सदको अची विया। हा हा तॾहिं सम्झो हा त मां त ख़ुशि थियो आहियां। महाराज अंकल खे ख़ुशी थी आहे पर इज़हार कोन थो करे, ईअं न अंकल? ज़ैन साहब सां भाॻ चरिया हो बाबा इज़हार साहब कोने तो बूथ मोटर में देने थाने सोच। अरे बलू हिननि खां पुछा करे त अॼु वेंदा या सुभाणे? छो तोखे तकड़ आ छा? हे ईद खां पोइ पूरा 10 ॾींहं हिते हूंदा। पापा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मां मुड़ुस सूधो ईद हिते करण आई आहियां। ॿुधी छॾ ज़ैन साहब इहो थेलड़ो मूंखे जो बाबा सेठ वॾे खे एॾो वॾो शेड्यूल न ॿुधायो त करे न दम धणी जे हवाले करे मूंखे जो थेलड़ो। हलो 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 ॾिसो था न तव्हां आया हो न त सेठ खे मुदे जो बुखार चढ़ी वियो। या अल्लाह ख़र्च वधंदो थो वञे, ख़र्च वधंदो थो वञे। हिकिड़ो अम्मा बि मरी वई, बाबो बि मरी वियो, ॿियो हिकु न ॿियो मथां बीठो ई बीठो आहे। छा कयां, मुंहिंजा त तराई निकिरी आहे अटो महांगो, कुझु न आहे पेट में। बिजली जो बिल बि आयो साॻी डेट में। पंहिंजूं बुछूं घटायमि पर ख़र्च कोन घटियो। ऐं लीड़े काई कमी न आई शयुनि जे रेट में। बिजली जो बिल बि आयो साॻी डेट में। बसि तराह निकिरी आहे जे हाणे इहे 10 ॾींहं अञा रहिया त पोइ या दिलि जो दौरो या टीबी ज़ुकाम सां हेॾा महिमान। ॿियो ईद त घरड़े छॾियो, मूंखे घरड़े छॾियो। मरीज़ अपोल हीअं कंहिंसां न थी जीअं उहो ग़रीब सां थी आहे। छा थो सोची? हाणे मूंखे ॿुधा त ईद कीअं कयूं? पोइ मां छा कयां? हा छा कयां मां? हिकु त अबो मुंहिंजी ॿुधे कोन थो, ॿियो मुंहिंजो दिमाग़ फिरी वियो आहे। त पोइ को रस्तो खोटे कढ न। न त ॻाल्हि त ॿुध, भला को मां खाटी करण वारो आहियां छा जो चवीं थी रस्तो कढो? नेठ ईद कीअं कबी? सब्र बेगम सब्र। चवंदा आहिनि त जेको सब्र कंदो आहे उन्ही सां अल्लाह बि गॾु हूंदो आहे। चरी सम्झ। हाणे मूंखां वधीक सब्र नथो थिए। मूंखे त कुझु सम्झ में ई नथो अचे त मां कयां छा। कुझु बि थिए मां हिन ईद ते बर्दाश्त न कंदी। मां चोरी करी, धाड़ो हणी, छा बि करी, पर मूंखे ईद कराइणी थी। वाह वाह औरत वाह। परायो घर लुटे ऐं तोखे वरी ईद जी शॉपिंग कराए तोखे ख़ुशि कयां छो? न ॿुधाए त इहा काथों जी इंसानियत आहे? ॾींहं ॿिनि में जेकॾहिं मूंखे पूरे 50,000 शॉपिंग न कराई न त मां घर में कोन रहंदी सां। त पोइ वञी ॿी शादी कजांइ। तो जड़े नाहल इंसान सां मां पंहिंजी ज़िंदगी न गुज़ारींदसि। हाँ ॿी शादी? न बेगम न। तोबा मुंहिंजे पीउ खे तोबा, तूं हिकिड़ी खोड़ लॻी वई आहे। छा थियो? हिक ई धमकी में हिलाल थी वई। तॾहिं चवां थी त मुंहिंजी शॉपिंग जो बंदोबस्तु कर, न त मां हली वेंदी सां। पोइ वेठो रड़ियूं कंदे जा वञी करे ॿी शादी कजां। हाँ बाबा बिल्कुलु हिलाल असुल हिलाल थी वई। ज़रूर कराईंदो थी शॉपिंग, भला मूंखे ताक़त आहे। मूं वारे पीउ खे बि ताक़त न आहे। मता न मञी, नाज़िया जो तीर हमेशा निशान ते लॻंदो आहे। साहब मां त तव्हांखे सलूट कयो। अरे निभागा मूं सोचियो त दहशतगर्द थाणे ते हमिलो कयो आहे। शुक्र आहे जो बची वियासीं। हाणे कर ख़बर आहे साहब असां उन होटल वारे खे पकड़े आहियूं जेको रमज़ान शरीफ़ में चाह थो हलाए। वञ अंदर वठी अचेसि अंदर। पैसा कुछ चङा भला कर। साहब ही तो गामो गिरमिट जेको होटल सरेआम तो हलाए। हाँ होटल वारो
अरे रे टीवी अरे रे मन त रमजान शरीफ में होटल तो हलाए हाँ मैं बिजली हूँ मैं छोला हूँ मां चाह तो खामोश जे करे तू बिजली आन त मां टांडो है टांडो अरे रे मन त रमजान शरीफ में होटल तो हलाए हाँ हाँ साहब मां तो 12 महीना होटल हलाईंदो आहियां था कयां साहब तक हलाइण नथी अचे तॾहिं त होटल हलायां थो न साहब खामोश अरे रे माण्हू के ईमान खां परे थो करे सरेआम होटल तो हलाई हाँ तो ते रमजान जो एतराम न करण जो केस तोखे पूरा ना साल की पईंदी राम साहब मां तव्हांजे पुट जमील जो दोस्त आहियां दोस्त कुझु खाल कल खामोश अरे रे मां तोखे चवां त होटल जमील खे लिखी ॾे तूं लिखी ॾींदे साहब ईअं त मां कोप बि ततन जे लाइ न ॾांच होटल वली कीअं ॾींदोमांसि साहब 5 आङुरियूं बराबर न आहिनि बुरा सुठा इंसान जाते काथे हूंदा आहिनि साईं अरे तुंहिंजी इहा मजाल कीअं थी तो ऑफिसर जे विच में थो ॻाल्हाई विच में साहब हे दफ़ो माफ़ी ॾियो आईंदा मुंड में ॻाल्हाईंदासीं साहब ॾिनो पुट थुते दो VIP नोट थी VIP पोथी ने 10 थी वेंदई 10 अरे रे इनखे ॿाहिरि वठी वञी दूध पती चांहि पीआर मुंहिंजे पुट जो दोस्त आहे वञो अतो ले तो पानी भी पियायो थदो अतो मुंहिंजा बचड़ो इन कंजूस मखी चूस जी दिल में न कजो दिल जो बुरो न आहे मिड़ई कॾहिं कॾहिं वात हणंदो आहे न मम्मी पापा ई दिल में न कंदसि ज़ैन पुट तूं हिन चिबड़ जी ॻाल्हि जो दिल में ॾुख न कजांइ हू मथाश्री बेइज़ती कंदो आहे दिल सां नाहे कंदो हाँ जी मां पाण पैसनि जी दिल में कंदो ई न आहियां जी बस मम्मी तव्हां परेशान न थियो ज़ेन खे ॾुख न थींदो आहे हो बि नक लूसण जो आहे कटेस वरी फुटी थो पवे न आंटी पूरो माथे जो न खुआए पियो हे गुड़ कोई ॻाल्हि आहे हूअं बि कूड़ जे मुंहं में धूड़ हूंदी आहे व्हाट मॉम बस हाणे बस छोरी मुड़ुस जो लिहाज़ रखंदी कर मुड़ुस खुदा खां पोइ मिज़ाजी खुदा जो रुतबो रखंदो आहे बट मम्मी मुंहिंजो मुड़ुस घर में अंबड़े जो मुरबो रखंदो आहे ऐं उहो बि पाण चटे पटे खाई वेंदो आहे ऐं मां वात में काईंदी रहंदी आहियां ये मूंखे मेसड़ी ममड़ीअ वांगुरु ॾिसंदी आहे हिकु दफ़ो त मूंखे नज़र हणी पेट में सूर विधाई खां पियो असुल मरां पियो हाणे बस कर घर जी हरकतूं मम्मी खे ॿुधाए परेशान कंदे छा बस हाणे बस तव्हां लड़ाई न कयो तव्हां ॿई वेहो त मां तव्हांजे लाइ कड़क कड़क चांहि ठाहे थी अचां गॾिजी वेही पीऊं था या ॿुधो तव्हां ॿई वेही कुर्ब जूं ॻाल्हियूं कजो जंग न कजो हा हो गया आंटी हो गए मम्मी चाय में न खंड थोड़ी सवाई विझजाए आस्ते ॻाल्हाए आस्ते तो वारो पी कंजूस ॿुधी न वठे खंड जी बरनी खणी विहाण जे हेठां न रखी छॾे वरी तव्हां ॿई हाणे वेहो त मां चांहि ठाहे थी अचां जल्दी थी अचां अरे बियो मां चवां तो बियो मैं बिजली हूँ मैं छोला हूँ मैं बिजली हूँ मैं छोला हूँ मां चवां तो खामोश
जेकॾहिं तूं बिजली आहे न त मां टांडो आहियां टांडो। मैं पकोड़ा हूँ। मैं भी दही बड़ा हूँ। सब सीधा थी वियो सीधा थी वियो। अरे हेॾे हिननि जी तलाशड़ी वठो। साहब ये मायूं आहिनि न मायुनि जो मां एतिराम कंदो आहियां। अरे हेॾे तव्हां नथा सम्झो न त मां पाण हिननि जी तलाशड़ी थो वठां। मुआला छा थो थिए? ओ साहब इहो छा थो करे? ईअं तलाशी वठबी आहे छा? साहब इहा तलाशी त कोन थो वठे। अरे हेॾे रमज़ान शरीफ़ जे महीने में मेकअप जो तबाही मचाईंदड़ सामान। अरे हेॾे तव्हां ते वॾो कलम लॻे थो कलम। हा साहब हिननि ते वॾो वॾो केस हणजांइ थोरो असांखे बि फ़ाइदो थिए। हाँ साहब हिननि ते ड्यूटी अटका जो केस होण साहब। साहब असुल हिनखे लाकअप कर सॼी उमिरि उते मां ई पाड़ो ॾींदमि। हा अरे हेॾे वठी हलो हिननि खे थाणे ते कानून जी भञकड़ी था कनि। वठी हलो ऐं कानून जे रखवाले खे चैलेंज था कनि। साहब रहम कर अॼु हिकिड़ी बुकी कमाई आहे ही 500 मिलिया आहिनि अचे वठ असां ते रहम कर। हाणे ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी हाणे तव्हां ॿई हलो किथे मां पंहिंजो फ़ैसिलो न मटाए छॾियां। हलो ॿई तव्हां। साहब तुंहिंजी महिरबानी रब वरी तव्हांजा मुंहुं न चाढ़ींदो। माण्हू औलाद जे लाइ सिकंदा आहिनि ऐं तूं औलाद सां अहिड़ो रवैयो रखियो आहे। कहिड़ो रवैयो? धीअ ईद करण आई आहे। अच्छा डॉक्टर रूबी? हा रूबी। हिकिड़ो अंधी ॿियो अख बूटा पाण त आई इन बाकड़ीअ खे बि साणो खयो आई। कोनी पंहिंजी ईद घर करे आहे न हिते अची असांजी बजट में खसारे करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हाँ तूं ॿुधाए। बस हाणे बस दुनिया ॿुधंदी त चवंदी छा? ज़ेन असांजो ॼाटरो आहे ऐं ॼाटरा बि पुटनि बराबरि हूंदा आहिनि। हूअं बि त असां खां पोइ हीअ सॼी मिल्कियत रूबी ऐं ज़ेन जी आहे न। छा चई? असां खां पोइ मिल्कियत? हा असां खां पोइ। हा असां खां अॻु बि वञी सघे थो न। खुदा करे न्याणीअ खे तो पिटी पैर ते कबर में। तूं हूंदी कबर जे वेझो मुंहिंजा त अञा कुॾ ॼण जा ॾींहं ई हाणे शुरू थिया आहिनि। न साईं तूं त ॼण राति ॼाऊं आहे। राति ई तुंहिंजी छठी गुज़री आहे। दोस्तों यार जॾहिं मां घर वञा थो त इहा रन मूंखे ॾंभे थी ॾंभे रुगो चवे थी त ईद जी शॉपिंग करा। ऐं मां वारो अबो चवे थो त खाली थूम खाई खाली गिलास पाणी जो पी छॾ। छो 5 पघारूं तोॾे रहिजी वियूं आहिनि उहे कॾहिं नी थिए? तकड़ कदे नी त पघार 33 तारीख़ ते ॾींदोसांइ। अबाड़े ऐं जेकॾहिं सब्र कंदे न त कंचन जे फसल ते। ठीकु आहे? अलाड़े अबो चवे थो त खाली थूम खाई खाली गिलास पाणी जो पी छॾ। छो तोबा रे तोबा अली अकेलो पुत आए से चंदा अकेलो पुत तू दी भी इज्जत न तो कले वनो को रिश्वत खोलो अडाइण पर रिश्वत खोर थी आदम खोर हजाम खोर थी दे हजाम खोर शना सही कोन कदी अगे दी मां रात जो गिटी मां वना पे वामू की पकड़ी एड़ा चबाणे पियो मां चयो मां तुझे पुट जमील जो दोस्त हो वो भी तेल केलो जमील केंदो पुत वडो डायो थी डायो। हाँ यार चवन था त वडो सख्त सूबेदार आ ऐं राशि भी आए। हाँ सही ऐं जेकॾहिं वरी के नोट ॾेखारे थी न पोइ त कुओ थी थो वञे। चवन था
हिक पासे पीउ हुजे ऐं ॿिए पासे पैसे वारो क़ुरान त पीउ खे बि न सुञाणींदो चलो पीउ न आहे हो पैसे वारो पीउ आहे। ओ मुंहिंजा दोस्तो रुगो भला मुंहिंजे पीउ जा गुनाह ॿुधाईंदो या को मसइले जो हल बि कढंदो। जमील भाउ भाभी आख़िर चवई छा थी? अरे चवे थी त धाड़ो हणे त भले हणो रुगो मूंखे ईद कराए ईद। लाल लकी न कलो न पुलान तो कथमा लमदान दे बलकत महीने दे कले मुंदो भी धंधो नथो दे अल्लाह तो ततमा पत्ती वाला भी मिलन था खीला वाला भी मिलन था अदे मुदी बाद आई तो ताए हल्दी बाद आई तो हाने पदा चाहे भी नथी हले अल्लाह तो ततमा अली गाल बुधू मां त तमाम थो हली कंहिंखे ॾियूं डडन ठठ छा ईद कयूं पुलान तो कथमा थबा वठूं तपला वठूं लई थी वेंदी। दोस्तो ईअं न थिए जो असांखे ॾॾर अची वञे। यार असां मिड़ई ईद कढण लाइ इहो कमु कंदासीं असां को खानदानी चोरूं। हाँ वाकई तव्हां ॿई तयारु आहियो? अले तव्हां तला हो तला अले ॿियो को लत तो ई कोन अथव ईद कलनी अथव इहो कमु कयो अथुल थथ थी वेंदा थथ। दोस्तो त पोइ इलाइक़े में जांच लहो त कहिड़ो माण्हू भिञणो आहे ऐं कहिड़ो माण्हू अमीर आहे त उते हली थमेलो बचायूं। हाँ अले दमील तूं अञा बाल इहा दात हथ ते लथूं था हे जेका मुंदी आहे न लूप मटाइण में वॾी माइल थी माइल। हा यार तव्हां घबरायो न मां ही रूप मटाए घरनि जी सर्च ऑपरेशन करे ईंदुसि। त पोइ डन। हा बिल्कुलु डन 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 डना डन डन। चल के छोरा चल के। बेटे अरे गाल कर गाल सची कजाए जेका गलत गाल कई थी न त वात में टेपणी छड़ींदो सां। राम सेठ राम हिकिड़ो वात ई त आहे जेको आज़ाद आहे बाक़ी त सॼो जिस्म मुंहिंजो पाड़ोट गिरवी करे छॾियो अथई। ॻाल्हि उहा ॿुधाए जंहिं लाइ ॿेकट थो करीं। सेठ ग़रीब जो ॿार आहे कुझु मूं ते रहम कर पूरियूं मुंहिंजूं 5 पघारूं तोॾे रहिजी वियूं आहिनि उहे कॾहिं ॾींदे? तकड़ कदे नी त पघार 33 तारीख़ ते ॾींदोसांइ। अबाड़े ऐं जेकॾहिं सब्र कंदे न त कंटनि जे फ़सुल ते ठीकु आहे। अलाड़े हाणे फ़ैसिलो तुंहिंजे हथ आहे वलू। इन खां त सुठो आहे सेठ साहिब त टेप खणी मुंहिंजे वात खे ई बंदि करे छॾ न वात खुलियल हूंदो न दाह कंदो न कूक कंदो। आहे को सखी जेको अलाह जे ॾिने मां फितरो ॾे। अरे फितरे जा पुट या बकर जहिड़ी मुंडी खणी हेॾे अंदरि कीअं आयो आहे? जीअं तूं या हिंदाणे जहिड़ी मुंडी खयूं बीठो आहे। पोइ त ही घर मुंहिंजो आहे न पोइ वेहा या सुम्हां तुंहिंजो कहिड़ो कमु? सेठ असां फ़क़ीर सां न विचड़ू किथे बददुआ न लॻई। ड्रिजू अलाह को सेठ साहिब ड्रिजू ॿुधो नथी त फ़क़ीर जी आ 70 अर्श ताईं विधी अथई। हा सही तो चवई बचमू जे पिट पारां ते खां हिन वक़्तु त तूं मूंखे तो पारां तो लॻी। सेठ फितरो ॾींदे या न? फ़क़ीर ॻाल्हि ॿुधो न पाण खां कूड़ कोन थींदो सेठ पंहिंजो करोड़पति आहे पर हे फितरो ॾींदो कान्हे अञा बि अथई त फितरो ॾेई छॾ। हाणे ॻाल्हि ॿुधी छॾ फ़क़ीर ॿीहर न मूं वारे सेठ खां फितरो घुरी ऐं फितरे जो ॿुधी मूं वारे सेठ खे कुझु थी वियो त पोइ तो ज़िंदा तूं बि वापसि कोन वींदे। असां उहे गिरतियूं जो असांजे रिकार्ड पुछंदे न त हा डुफ करे फाटी पवंदी। वञा थो वञा तव्हां ॿई मूंखे छिते या खाधल था लॻो। अच्छा फ़क़ीर बात संभाले ॻाल्हाए मां काथे छितो आहियां छितो त हे आहे मां पाण अञा हिन जो खाधल आहियां लॻे त नथो। अरे हल हाणे पैर ड्राहे त धूल न विझाए मथे में तिखो थी हल हल। वञा थो वञा आहे को सखी जेको अलाह जे नाले ते फितरो ॾे। हे सखी न थई मुर्दार पखी थई। वादा भॻा था अचनि न खटनि न कमाइनि डंडा डोटा हेतिरो ॾियो हे ॾियो हुजे को मासूल त खणी हेॾो होॾो करे का रुपयो खनि ॾियूं।
साओ कढी छॾियो हुई भला इहा कहिड़ी मज़ाक आहे मां का मश्करे जी धीउ आहियां छा जो तोसां मज़ाक कंदसि। हाणे तूं मूंखे इहो ॿुधाए त ईद जी शॉपिंग जो बिलो कयई या न? बिलो थियण वारो आहे हाणे त छॾ न डार्लिंग। हाणे वणी थो न तूं हिते वेह त मां मलाई वारी तोले चांहि ठाहे अचां। माण्हू सही चवंदा आहिनि त माउ ॾिसंदी आहे पेट ऐं ज़ाल ॾिसंदी आहे पाकेट। ॾिसण में त सखी हुयो पर जॾहिं मां सदा आयुमि न फितरे वठण लाइ पोइ त मूंखे ईअं लॻो ॼण फ़क़ीरनि जे गुरूअ वटि पहुतो आहियां खीर वठण लाइ। भला ॻाल्हि त ॿुधो इहो लॻे कीअं पियो? जमील मूं समूरी मालूमात हासिल कई आहे। हू करोड़पति आहे करोड़पति करोड़पति। सुबुह शाम पैसे जो पूजारी आहे ऐं हुन वटि तिजोरीअ में वॾो माल हूंदो वॾो माल। अले ॻाल्हि ॿुधो नूल जो कसम आहे पोइ असां तई हुन जा महिमान थींदासीं। कामू मुंहिंजी त दिलि चए थी त मां हुनजो नौकर थी रहां। हिकु ॾींहुं इहो गोगो चाढ़ियासीं पोइ सॼी मिल्कियत जो मालिक थी असुली वेही रहां। दीदी तूं जो ज़ालिम असां मासूम ॿार हाणे कातिल हूं खूनी हूं ख़ुदा जी का माल पोइ ॿीहर अहिड़ी ॻाल्हि न कजांइ न त तूं तो रस्तो अलॻि मुंहिंजो अलॻि। हा बसि हाणे बसि इन कुंवारीअ कुराड़ीअ वांगुरु नखरो न करे। मां त मिड़ई मज़ाक कई बाक़ी हाणे सुभाणे न सभु तयारु रहिजो। हाँ ओके सर ठीक है मां अची वेंदुसि तव्हां बेफ़िक्र थियो। ओके सर खुदा हाफ़िज़ खुदा हाफ़िज़। कहिड़ो हुयो फोन ते? मुंहिंजो ऑफिसर हुयो चवे पियो त ईद खां पोइ जल्द खां जल्द जेतिरो थी सघे ऑफिस ज्वाइन कजांइ। मां बि बहानो करे जिंद छॾाए भाई दवे तूं इहो छा वई ॾिसे? मोबाइल में इश्क एल्बम थी ॾिसां। इश्क जो एल्बम? पर मूं सम्झो कोन डार्लिंग। पापा ऐं मम्मा जी प्यार कहाणी जी तस्वीरूं भी ॾिसां। आंटी त सही वाकई भी सोहणी मनमोहणी वॾी ख़ूबसूरत आहे। बाक़ी तुम्हारो पीउ तुम्हारे पीउ खे त कोई ओधर ते भी कोन ॾिसे डार्लिंग। हाँ ज़ैन वो मुंहिंजो पापा आहे। सॉरी डार्लिंग सॉरी। ओके छॾ हिन ॻाल्हि खे। इहो ॿुधाए त ईद जी शॉपिंग जो छा सोचियो डार्लिंग? रात जी पापा सुम्हंदो कंध हेठां हली विहाणो कढंदासूं पोइ त बस नोट ई नोट हूंदा। अरे छले से मुझे यार बता चकोड़ी बूटी पटे उठे से। अरे हराम गोश्त जो यो पलल थी चकोण दस तू भी मरी भी दे। काडे था वञो अंकल तव्हां? हाँ मां। पापा पापा तव्हां तव्हांखे शर्म नथो अचे? हाँ चोरी करण आया आहियो?